वफ़ाक़ी काबीना बिजली ₹7.5 फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेप्रा जी मंज़ूरी खां पोइ बिजली जा नवां अघ लागू थींदा। वफ़ाक़ी काबीना सर्कुलेशन ज़रिए असम्बली जी मंज़ूरी ॾींदी। बिजली जी बुनियादी टैरिफ में 3 खां ₹7.5 फ़ी यूनिट इज़ाफ़े जी तजवीज़ ॾिनी आहे। ज़रनि मौजिब वफ़ाक़ी काबीना बिजली जी क़ीमतुनि में वाधि 1 जुलाई खां करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी काबीना जी सिफ़ारिश ते नेप्रा ॿुधणी कंदी, जंहिं बाद बिजली जी क़ीमतुनि में इज़ाफ़े जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नेप्रा जे फ़ैसिले खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत बिजली क़ीमतुनि में इज़ाफ़े जो नोटिफिकेशन जारी कंदी। ज़रनि मुताबिक़ 100 यूनिट इस्तेमाल कंदड़ घरेलू साफ़ियुनि लाइ बिजली ₹3 फ़ी यूनिट ऐं 100 खां 200 यूनिट इस्तेमाल कंदड़ साफ़ियुनि लाइ बिजली ₹5 महांगी करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। ज़रनि मौजिब 201 खां 300 यूनिट इस्तेमाल कंदड़ साफ़ियुनि लाइ बिजली ₹5 फ़ी यूनिट ऐं 301 खां 400 यूनिट इस्तेमाल कंदड़ साफ़ियुनि लाइ बिजली ₹6 महांगी करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी काबीना 400 खां 700 यूनिट इस्तेमाल कंदड़ साफ़ियुनि लाइ बिजली ₹7.5 फ़ी यूनिट महांगी करण जी सिफ़ारिश कई आहे।